ॾिठी अदा एतिरी देर लॻंदी आहे माण्हूअ खे आहे मां हो बणजण में। ज़िंदगी जो को बि भरोसो न आहे। चाची शहज़ादी वेचारी मूमल जी शादी जो हसरतूं दिल में खणी हिन दुनिया में हली वई। बानू जी बाबा बिल्कुल तू सही थी चवी, बल्कि अरड़ा आना सही थी चवी। बाबा ही जेको जग आहे न जग, ही जग बेबका जो दड़ो आ दड़ो। ऐं असीं सब फना जो पंध पिया कयूं, फना जो। अवधि बेशक सच थी चई। मां तुझे इन दुख भरे लहजे मां तुझो दुख ऐं मयार समझी सघां थो, पर छा कयां त हालतनि जी ॼार में अहिड़ो तो कुछ फाथल आहियां जंहिंमें चाची शहज़ादी जन जे उम्मीद ते पूरो न लही सघियुसि। हाणे मां तोखे कॾहिं बि विहांउ जे में चढ़ंदसि, विहांउ जे हवाले सां कॾहिं बि तंग न कंदसि अदा। तूं मुंहिंजी सहेली मूमल जो कदुरु न कर अदा। हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, जॾहिं बि करी जिथे बि करी वञी शादी कर, करी या न करी उहा बि तुंहिंजी मर्ज़ी आहे। तू ॿुधाए त असांजे हिते एॾो कावड़ियल तूं आहीं। अब कावड़ त अदी आहे मूं ते, पर थोरो अदी खां त पुछना त पाण ॿ कदम हली छो न वई हुन छोकिरी खे हथ त ॾियण लाइ। कहिड़े मुंहुं सां वञा? हा ॿुधाए अदा मूंखे, मां कहिड़ो मुंहुं खणी वञा हुनजे साम्हूं? चाचे धणी बख़्श असांजे घर जा केतिरा पंध कया, इलाज कया, मिनतूं कयूं। मूंखे चई त तूं ॿाहिरनि जी लाडली आई, साले तुंहिंजी ॻाल्हि खे न तारींदो। पर हुनखे कहिड़ी ख़बर, आऊं त रुगो ॻाल्हियुनि जी हद ताईं लाडली आहियां। बाबा तू हीअं कर, ही बाबे जी सलाह मञ, तू वञी 2-3 मिंट मूमल थी वठा थी अच। न तूं वीचारी दिल में कंदी त आईअ वेल बि मूंखे दिली दिलासो ॾियण बि कान आहे। भई थी अचिस। हाँ बाबा, मां वेंदसि त सही। सुनाए कयो अदा तूं? सॼे मुंहिंजे ख़्याल में बानो जी कावड़ जाइज़ आहे। बस तुझी ने सुस्ती ऐं लापरवाही जे करे यार ॾाढी देर थी वई, ॾाढी देर थी वई। बाबा हकीकत इहा आहे त शादी जी ज़िम्मेवारी तमामु वॾी ज़िम्मेवारी आहे ऐं मां गुंगिया दे बानू जो प्लान कए पियो न। कॾहिं बि शादी जो सोचे नथो सघां, न ई पंहिंजे मुंहं ते मोड़ बधंदुसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।